पेरिस कैमू जी 154 सालगिरह के हवाले से कराची में तकरीब कोठाई हुई। तकरीब में शीमा किरमानी, डॉक्टर रियाज शेख, गुल मोहम्मद मंगी, कामरेड रमजान मेमून, विलियम सादिक, अब्दुल खालिक जदरान, असलम बंगलजई, नासिर मंसूर, मोमिन खान मोमिन, अब्दुल खालिक जुणेजो, कलीम दुरानी ऐं ॿियनि शख्सियतनि शिरकत कई। ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त 1905 में पेरिस में मज़लूम मज़दूरनि वॾी जदोजहद ज़रिए बादशाह जो तख़्तो ऊंधो करे मज़दूरनि जे अज़ीम पेरिस कैमून सिटी क़ाइमु कयो वियो। फ्रांस जे मज़दूरनि जी जदोजहद जे नतीजे में अक्टूबर 1917 जो सोवियत सोशलिस्ट इनक़लाब आयो ऐं इन खां पोइ सॼी दुनिया जी आज़ादी पसंदनि जदोजहद ज़रिए इनक़लाब आणे पंहिंजे मुल्कनि खे साम्राज खां आज़ाद करायो। असां पंहिंजे ॾिसण लाइ ॿीहर ॿुधाईंदा हलूं त कराची में पेरिस कैमू जी 154 सालगिरह जे हवाले सां कराची तकरीब कोठाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ अॻवाननि शिरकत करे ख़िताब कयो। इतने बड़े तादाद में औरतें निकल रही हैं और बहुत सारी यंग औरतें हैं, बहुत सारी अनमैरिड औरतें हैं, सिंगल औरतें हैं और सारे मर्द उनके पीछे आने को तैयार हैं। तो ये एक बहुत ही बड़ा एक स्टेप फॉरवर्ड नहीं है, ये तो कई जंप्स फॉरवर्ड है किसी भी समाज का। इसी तरह से उस वक्त भी मैंने जैसे कहा कि वहाँ की पेरिस, खासतौर पर पेरिस के शहर की औरतों में बहुत वो किसी ने जैसे लिखा एक जुनून, एक मैडनेस उन लोगों के दिमाग में था और उनके वजूद में था। और ये मतलब जैसे लगता था कि ये इस फ्यूरी, इस गुस्से से आ रही हैं कि ये हर चीज़ को तबाह कर देंगी। तो औरतें जो थी एक तरह से फोरफ्रंट में थी पेरिस कम्यून के मूवमेंट के लिए। एक खातून, कई ख़वातीन थी, एक का नाम सबसे पहले लेती हूँ, उनका नाम था लुई मिशेल। और ये हिते बि जेकॾहिं उहा ॻाल्हि जेका असां चवंदा आहियूं त वसी दायरे में जदोजहद थिए या वसी इताद थिए, त मां जे ख़्याल में वसी तदाद खे दन खे वसी तनाज़ुर में जे ॾिसिजे त उहो वेड़ स्टेटस को जी क़ुवतूं ऐं एंटी स्टेटस को जंहिंमें थींदी, जेकॾहिं उन खे असां वसी कयूं, उन तफ़सीलात में वञिबो त इख़्तिलाफ़ थींदा। तुले लेखे हिते हिन मुल्क में कहिड़ियूं क़ुवतूं स्टेटस को जे ख़िलाफ़, एंटी स्टेटस को कहिड़ियूं? ज़ाहिर आहे जेको बेनिफिशरी हूंदो उहो स्टेटस को खे जारी रखणु चाहींदो, जेको हुन जो विक्टिम हूंदो उहो ई हुनखे टोड़णु चाहींदो, उहो एंटी स्टेटस को थींदो। त मुंहिंजे ख़्याल में वसी तनाज़ुर में जॾहिं असां ॾिसूं त हिते हिकिड़ियूं क़ौमी तहरीकूं आहिनि जेके न रियासती सिस्टम जे शिकार आहिनि, विक्टिम आहिनि, ऐं हिते जा जेके मज़लूम तबक़ा आहिनि जेके रियासती निज़ाम जा विक्टिम आहिनि। त विक्टिम्स जेके आहिनि इन सिस्टम जा, उहे ई इन स्टेटस को खे टोड़ण जा ज़िम्मेवार थियनि था। ऐं उन लिहाज़ खां मुंहिंजी राय में क़ौमी हिन मुल्क में क़ौमी हक़ जूं तहरीकूं ऐं तबक़ाती जदोजहदूं फितरी इतिहादी बणिजनि था। हाणे हिकिड़ियूं फितरी शयूं जेके हूंदियूं आहिनि उन खे असां शऊरी तौर ते जेकॾहिं मां टर्मिनोलॉजी नथो यूज़ कयां, जेको असां चवंदा आहियूं मारूज़ी ऐं मौज़ूई, मारूज़ी हालतूं बि हुजनि ऐं मौज़ूई हालतूं बि, या उनखे मां चवां त शऊरी कोशिशूं जेके आहिनि उहे जॾहिं गॾिबियूं त नतीजा थींदा। त मुंहिंजे हिसाब सां फितरी तौर ते इहे ॿई क़ुवतूं, छाकाणि त उहे विक्टिम आहिनि स्टेटस को जूं, त उहे उन जे ख़िलाफ़ फितरी इतिहादी बणिजनि था। पर असां जूं शऊरी कोशिशूं इन जे मुताबिक़ थियूं आहिनि, हिन महिल कई या न थियूं आहिनि, इन ते ज़रूरु सोचण जी ॻाल्हि थींदी आहे।